अच्छा, अॼु जो असांजो टॉपिक आहे इहातो ऐं एराज़ी, जंहिंखे चइबो आहे पैरामीटर ऐं एरिया। ठीकु आहे। हाणे एरिया या एराज़ी इहो लफ़्ज़ तव्हां ॿुधंदा, पैरामीटर छा हूंदो आहे इहो बि तव्हांखे मां सम्झायां थो। हाणे सभिनि खां पहिरियों त असां कल्ह चौकुंडे जा ॿ क़िस्म पढ़ियासीं जेके मोस्ट फेमस आहिनि, यानी अक्सर तव्हांखे आम ज़िंदगी में मिलंदा। हिकिड़े खे चइबो आहे स्क्वायर यानी कि चौरस। हाणे जीअं नाले में ज़ाहिर आहे चौरस, इन जो मतिलबु आहे चारई पासा बराबरि हूंदा आहिनि। हे पासो 4 सेंटीमीटर त हे पासो बि 4, हे बि 4, हे बि 4। अहिड़े तरीक़े सां हे चौकुंडो आहे जंहिंखे पाण चवंदा आहियूं रेक्टेंगल। ठीकु आहे। इहे पाण कल्ह पढ़ी आयासीं। रेक्टेंगल जो मतिलबु छा हूंदो आहे, जंहिंखे पाण चवंदा आहियूं सिंधी में मुस्ततील। ठीकु आहे। अच्छा, हाणे मुस्ततील जेको आहे सो या रेक्टेंगल छा हूंदो आहे, जंहिंमें आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हूंदा आहिनि। जीअं ब्लैक बोर्ड या वाइट बोर्ड स्कूल्स में तव्हां ॾिसंदा हूंदो, हिन टाइप जो हूंदो आहे, जंहिंमें आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि, यानी जेकॾहिं हे साइड 3 सेंटीमीटर आहे त हे बि 3 सेंटीमीटर या 3 मीटर। ठीकु आहे। जेकॾहिं हे पासो 8 मीटर आहे त हे पासो बि 8 मीटर, यानी आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि हूंदा आहिनि, चारई पाण में बराबरि न। ॾिसो, हे साइड ऐं हे साइड पाण में बराबरि न आहिनि। ठीकु आहे। हाणे सिर्फ़ु तव्हांखे थोरो रिव्यू ॾियां पियो। हाणे चवंदा पिया एराज़ी छा हूंदी आहे। एराज़ी हूंदी आहे कंहिं बि चौकुंडे त्रिकुंडे गोल उनजे अंदरि वारो जेको हूंदो आहे। हाणे ॾिसो, हे हिनजी थी वई बाउंड्री। ठीकु आहे। हाणे इन जे अंदरि जेको हे वारो आहे न शेडिड एरिया, हे जेको आहे हे सॼो हिसो हे छा थी वेंदो, यानी हिन खां ॿाहिरि न। हाणे इन बाउंड्री जे अंदरि हे जेको बि आहे इलाइक़ो, इन खे पाण चवंदा आहियूं एरिया। इंग्लिश में चवंदासीं एरिया, सिंधी में छा चवंदासीं, एराज़ी चवंदासीं। हाणे इन जी थींदी आहे माप। ठीकु आहे। जीअं हर कमरे जे अंदरि जेके 4 दीवारूं अची वियूं न, 4 दीवारनि जे अंदरि जेको इलाइक़ो हूंदो आहे उनखे पाण छा चवंदा आहियूं, एरिया चवंदा आहियूं। हाणे इन जी माप करण जो तरीक़ो छा हूंदो आहे, बिल्कुलु आसानु आहे। यानी हिकिड़ो पासो जेको घटि जेको डिघो पासो हूंदो आहे उनखे पाण चवंदा आहियूं ड्रैग। छा चवंदा आहियूं, ड्रैग। जेको घटि डिघो पासो हूंदो आहे उनखे पाण चवंदा आहियूं वेकर। हाणे जीअं हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया त हे ड्रैग आहे ऐं हे हुनजी छा आहे, वेकर आहे। ठीकु आहे। सिंपल फार्मूलो आहे एरिया जो। एरिया मालूम करण जो फार्मूलो सिंपल छा आहे, लेंथ खे असां ज़र्ब कंदा आहियूं कंहिंसां, विड्थ सां। इंग्लिश में वेकर खे चइबो आहे विड्थ। ठीकु आहे। ऐं लेंथ खे, ड्रैग खे छा चइबो आहे, लेंथ चइबो आहे। सिंपल हिननि ॿिन्हिनि खे मल्टीप्लाई करे छॾियो। हाणे जीअं ॾिसो, घणी तव्हांखे फार्मूला यादि करण जी ज़रूरत न आहे। कॾहिं कॾहिं हे फार्मूलो बि पुछी वठंदा आहिनि, फार्मूला ऑफ एरिया या हाउ टू फाइंड एरिया। हेठों तव्हांखे मुख़्तलिफ़ ऑप्शन ॾिनल हूंदा, लेंथ विड्थ करे वेंदा, लेंथ इंटू लेंथ करे वेंदा, लेंथ इंटू हाइट करे वेंदा, ईअं मुख़्तलिफ़। लेंथ इंटू विड्थ, इनखे तव्हां सिंपल हीअं चवंदो, A = L × W। ठीकु आहे। हाणे इहो सिर्फ़ु यादि रखण जे लाइ। हूअं ॾिसो बिल्कुलु आसानु हूंदो आहे एरिया कढणु, तव्हां सिर्फ़ु हिननि खे मल्टीप्लाई कंदो। ॾिसो 8 × 24। हाणे इन में छा थींदो आहे, अलजिब्रा में तव्हां पढ़ी आया हो। ॾिसो, मीटर इंटू मीटर छा थी वेंदो आहे, मीटर स्क्वायर थी वेंदो आहे। कीअं, हिकु पावर हिन जो, हिकु पावर हिन जो। हाणे ॾिसो, हे सेंटीमीटर, हे बि सेंटीमीटर, त हे थी वेंदो सेंटीमीटर स्क्वायर। जॾहिं बि ॿ शयूं पाण में ज़रब थींदियूं आहिनि, मिसाल जेकॾहिं हुजे, आवा असां चऊं था हिकिड़ो घरु आहे, हिकिड़ो कमिरो आहे। ॾिसो, उनजी जेको आहे सो 12 फुट वेकर आहे, ऐं जेको आहे सो, या इनखे असां राउंड फिगर कयूं था, 10 फुट वेकर आहे ऐं 12 फुट उनजी ड्रैग आहे। हाणे छा थींदो, 10 ज़रबिया 12 घणो थी वेंदो, 120। पर यूनिट छा ईंदो, फुट ज़रबिया फुट, फुट स्क्वायर थी वेंदो। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो चौरस मीटर लिखियलु हूंदो आहे सिंधी में। साॻे स्क्वायर मीटर खे ऐं सेंटीमीटर स्क्वायर खे या फुट स्क्वायर खे जेको आहे सो, स्क्वायर खे चइबो आहे चौरस। सो असां हिनखे चवंदासीं चौरस फुट, चौरस मीटर, चौरस सेंटीमीटर। ठीकु आहे। चौरस जो छा मुराद आहे, उहो हे जेको मथां स्क्वायर ॾिनल आहे। स्क्वायर इंग्लिश में हिते तव्हां ॾिसी सघो था पिया न, हिनखे चवंदा आहियूं स्क्वायर, हिनखे छा चवंदा आहियूं, चौरस चवंदा आहियूं। ठीकु आहे। हाणे इहो हुयो सिंपल कॉन्सेप्ट तव्हांखे ॾिनो त एराज़ी छा खे चइबो आहे। हेॾे ॾिसो, हे मिसाल आहे, घरु आहे हिकिड़ो, जंहिंमें तव्हांखे बाए करिणो आहे। ब्रोकर तव्हांखे ॿुधायो त हिनजी 60 फीट जेको आहे सो विड्थ आहे, ऐं अलाह तव्हांखे नेकी ॾे 120 फीट जेको आहे सो हिनजी छा आहे, वेकर आहे, सॉरी ड्रैग आहे, लेंथ आहे। हाणे तव्हां छा कंदो, मल्टीप्लाई कंदो। तव्हांखे ख़बर आहे एरिया जो फार्मूलो छा आहे, लेंथ इंटू विड्थ। ठीकु आहे। लेंथ घणी आहे, 120 फुट, ज़रबिया विड्थ घणी आहे, 60 फुट। हाणे तव्हांखे ख़बर आहे त असां सिर्फ़ु 6 × 72 कंदासीं। 6 × 72, हिकु 0 हे ऐं हिकु 0 हे टोटल थी वेंदो 72 फुट स्क्वायर या 72 स्क्वायर फुट। ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे पॉइंट सम्झ में अची वेंदो। हाणे एराज़ी हूंदी आहे, सिर्फ़ु हिननि खे मल्टीप्लाई कबो। हाणे हिन में थोरा ॾुखिया वारा हिसाब या थोरा जेके तव्हांखे घुमाईंदा आहिनि, उहो कीअं घुमाईंदा आहिनि उन्हनि ते अचूं था पिया। ॿियो वरी हूंदो आहे, हाणे एराज़ी असां सम्झी वियासीं, एरिया सम्झी वियासीं। हाणे चवंदा इहातो, इहो बिल्कुलु आसानु आहे। छा हूंदो आहे, जो मिसाल वठूं था पिया, हे हिकिड़ो चौकुंडो आहे, हे 3 मीटर इन जी वेकर आहे, 4 मीटर इन जी ड्रैग आहे। इन जो एरिया घणो थींदो, 12 मीटर स्क्वायर। ईअं थींदो न, 3 ऐं 4 ज़रब कंदा, 4 × 12 मीटर ज़रबिया मीटर, मीटर स्क्वायर। हाणे इहो थी वियो हिन जो हे अंदरि वारो हिसो। ठीकु आहे। हाणे जेको हे ॿाहिरों वारो जेको आहे न, इहो टोटल इहो इहातो आहे, जंहिंखे पाण पैरामीटर चवंदा आहियूं। कीअं, ॾिसो, हे 3 मीटर, हे
यानी चारई पासा जोड़ कंदा आहियूं असां सिंपल चइजे कीअं इहो किथे इस्तेमालु थींदो आहे सम्झायांव थो 3 मीटर हे ऐं 4 हे घणो थी वेंदो 7 हाणे हे 3 त हे बि 3 बि हूंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे ठीकु आहे हे बि 3 मीटर थी वेंदो 4 ऐं 3 7 7 ऐं 3 10 10 ऐं 4 14 मीटर टोटल 14 मीटर मिसाल वठूं था इहो किथे इस्तेमालु थींदो आहे तव्हांखे चयल आहे भाई हिकिड़ो बाग़ आहे बाग़ जे ॿाहिरों तव्हांखे हणी आहे लोह जी तार ठीकु आहे केतिरा मीटर तार वठी ईंदो तव्हांखे ख़बर आहे त हे 3 मीटर हीअं में तार ईंदी लोह जी तार हूंदी आहे न बॉब वायर चइबो आहे जंहिंखे हाणे ग़रीब हो न तव्हांखे मथां न अचेव छा चइबो आहे अहिड़ी तार तव्हां ॾिठी हूंदी पार्क्स वग़ैरह में लॻल हूंदी आहे या भितियुनि जे मथां लॻल हूंदी आहे सिक्योरिटी जे लाइ जेके उर्दू में चइबो आहे खारदार तार ठीकु आहे हीअं माना हुन में कंडा टाइप लॻल हूंदा आहिनि लोह जी या स्टील जी या जेको आहे जिस्त जी ठहियल तार हूंदी आहे हुन में हीअं हिन टाइप जा कंडा लॻल हूंदा आहिनि इनखे छा चइबो आहे बॉब वायर ठीकु आहे हाणे तव्हांखे चयल आहे बॉब वायर इन ते हणणी आहे सिक्योरिटी जे लाइ ऐं जेको आहे सो इन जो तव्हां ॿुधायो त केतिरो ख़र्चो ईंदो हाणे इन टाइप जा क्वेश्चन बि ईंदा आहिनि मिसाल था वठो तव्हांखे ख़बर आहे त 3 मीटर हीअं में ईंदी 4 मीटर हीअं में ईंदी घणा थी वेंदी 7 7 ऐं 3 10 10 ऐं 4 14 मीटर हाणे हिते ॾिसो जोड़ थिया हुया इहे टई सिंपल चऊं त पैरामीटर छा हूंदो आहे पैरामीटर इज़ दी सम ऑफ ऑल साइड्स सम ऑफ 4 साइड्स ठीकु आहे यानी इन जो मतिलबु आहे लेंथ प्लस विड्थ प्लस लेंथ प्लस विड्थ अच्छा पेज मां चेंज करे ऐं जेको आहे सो हे स्केच मां ठाहे वरितो आहे मिसाल हे हिकिड़ो रूम आहे जंहिंजी 5 मीटर हे छा थी वेंदी विड्थ थी वेंदी ऐं हे छा थी वेंदी लेंथ थी वेंदी ठीकु आहे हाणे तव्हां ॾिसी सघो था हे रेक्टेंगल स्टाइल में मुस्ततील यानी आम्हूं साम्हूं वारा पासा बराबरि आहिनि ठीकु आहे अचूं था हिन में थोरा जेके ॾुखिया हूंदा पहिरियों त आसान वारा सिखो पोइ थोरा जेके डिफ़िकल्ट वन्स आहिनि उन्हनि ते हलंदासीं हाणे सिंपली जेकॾहिं चयल हूंदो फाइंड दी एरिया में तव्हां छा कंदो हे 2 पासा ज़रब कंदो सिंपल इज़ दैट 5 दरबिया 12 ठीकु आहे 5 12 60 मीटर स्क्वायर थी वेंदो जेकॾहिं चयल हूंदो पैरामीटर ॻोल्हियो हिन जो अहातो ॻोल्हियो अहाते जो मतिलबु आहे ॿाहिरों वारी बाउंड्री सिर्फ़ु जोड़ कंदासीं 5 मीटर हे ऐं 12 हे ठीकु आहे 5 ऐं 12 घणो थी वेंदो 17 ऐं 5 घणो थी वेंदो 17 ऐं 5 22 ऐं वरी 12 घणो थी वेंदो 22 ऐं 32 ऐं 2 34 मीटर थी वेंदो घणो थी वेंदो 34 मीटर हूअं ई तव्हां जोड़ कयो 12 ऐं 12 24 ऐं 5 ऐं 5 हे 10 हे 24 हिकिड़ा ऐं 10 ॿिया 34 मीटर इन जो मतिलबु आहे जेकॾहिं हिन जे ॿाहिरों तार हणणी हूंदी त असां 34 मीटर तार वठी ईंदासीं सिंपल इज़ दैट ठीकु आहे अच्छा हाणे इन में कीअं घुमाईंदा आहिनि कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन ईंदा आहिनि ॾिसो मिसाल तव्हांखे चवंदा त हिकिड़ो मुस्ततील प्लाट आहे तव्हांखे सॼो